जेसिताईं हिन दुनिया जे जहान में कुरान पढ़ण वारा ऐं पढ़ाइण वारा, कुरान मजीद ॿुधण वारा ऐं ॿुधाइण वारा, ये आलिम ई तालिब, ये हाफ़िज़ ई कारी, मस्जिदूं ई मदरसा, ये वाइज़ ई जलसा आन। जेसिताईं कुरान भी आहे त दुनिया जो जहान भी आहे। छो त दुनिया में सिर्फ़ टे शयूं आहिनि, हिकु ख़ालिक, ॿियो मख़लूक, टी अहिड़ी शइ आहे जेका न ख़ालिक आहे न मख़लूक आहे। ज़ालिकुम अल्लाहु रब्बुकुम ला इलाहा इल्ला हुवा ख़ालिक़ु कुल्लि शै। ए इंसानो, तव्हांजो रब, तव्हांजो मालिक, तव्हांजो ख़ालिक सिर्फ़ अल्लाह आहे। बाक़ी हर शइ मख़लूक आहे। आसमान मख़लूक, ज़मीन मख़लूक, जन्नत मख़लूक, जहन्नम मख़लूक, इंसान मख़लूक, जिन्न मख़लूक, फ़रिश्ता मख़लूक, 1,24,000 अंबिया ऐं रसूल भी मख़लूक। पर आमिना जो लाल, असांजो मिठो नाले वारो मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भी मख़लूक का ख़ालिक सिर्फ़ अल्लाह। टी अहिड़ी शइ आहे जेका न ख़ालिक आहे न मख़लूक आहे। उहो अल्लाह जो क़ुरान आहे जेको न ख़ालिक आहे न मख़लूक आहे, बल्कि ही क़ुरान अल्लाह जी सिफ़त आहे, अल्लाह जो कलाम आहे। अल्लाह हुयो, अल्लाह आहे, अल्लाह रहंदो। कुरान हुयो, कुरान आहे, कुरान क़यामत ताईं बाक़ी रहंदो। उहा बि उसूल आहे त जंहिं शइ जी निस्बत अल्लाह ॾे थींदी आहे, अल्लाह हुनजी हिफ़ाज़त कंदो आहे। जीअं बैतुल्लाह माना अल्लाह जो घर। ॿुधायो, रब पंहिंजे घर जी हिफ़ाज़त कई आहे न कया? अबरा बादशाह हाथियुनि जो लश्कर खाए आयो बैतुल्लाह खे ढाहण जे लाइ। मिना ऐं मुज़दलिफ़े जे विच में हिकिड़ी वादी आहे मुहस्सब, हिते अची अबरा जो लश्कर बीठो। जनाब हज़रत ख्वाजा अब्दुल मुतलिब जा उठ पिया चढ़नि, फ़ौजनि उन्हनि उठनि खे ॿधो। बादशाह चयो त बैतुल्लाह जो जेको मुतवली आहे उनखे घुरायो। उन वक़्त में बैतुल्लाह जो मुतवली साईं जन जो ॾाढो हज़रत ख्वाजा अब्दुल मुतलिब हुयो, वॾो कदावर, हसीन जमील रोब ताब वारो माण्हू। रिवायत में अचे थो जॾहिं अब्दुल मुतलिब अबरा जे साम्हूं आयो त हुन ते एॾो रोब थियो जो इस्तक़बाल में उथी बीठो। अबरा बादशाह हज़रत ख्वाजा अब्दुल मुतलिब खे चयो, जनाब असांजो मक़सद मके जे माण्हुनि सां झगड़ो न आहे, मके जे अवाम सां असांजी दुश्मनी न आहे, असांजो झगड़ो बैतुल्लाह सां आहे। असां बैतुल्लाह ड्राए हलाईंदासीं। हज़रत ख्वाजा अब्दुल मुतलिब चयो, जनाब तुंहिंजे फ़ौजनि मुंहिंजा उठ ॿधा आहिनि, महिरबानी कयो असांखे पंहिंजा उठ वापसि कयो। अबरा बादशाह हैरान थी वियो, ही बैतुल्लाह जो मुतवली, हिनखे बैतुल्लाह जो फ़िक्र न आहे, हिनखे उठनि जो फ़िक्र आहे। उन वक़्त में जनाब हज़रत ख्वाजा अब्दुल मुतलिब अबरा बादशाह खे जेके लफ़्ज़ चया उहे सोन जे पाणी जे लिखण जे क़ाबिल। ख्वाजा अब्दुल मुतलिब फरमायो, जनाब इन्हनि उठनि जो मालिक मां, तंहिंजे करे मुंहिंजी ज़िम्मेवारी आहे त मां पंहिंजे उठनि खे छॾायां। बाक़ी न बैतुल्लाह जो मालिक मां न आहियां, बैतुल्लाह जो मालिक असांजो रब आहे। रब पंहिंजे घर जी हिफ़ाज़त पाण कंदो। ॿुधायो, रब पंहिंजे घर जी हिफ़ाज़त कई आहे न कई? फरमाई, अलम तर कैफ़ फ़अल रब्बुक बिअस्हाबिल फ़ील अलम यजअल कैदहुम फ़ी तज़लील व अरसल अलैहिम तयरन अबाबील तरमीहिम बिहिजारत
मिन सिज्जील फजअलहुम कअस्फिन माकूल। सब जो सुभान अल्लाह। फरमाई जरा अबरा बादशाह तुम जो लश्कर का आयो बैतुल्ला के ढाण जिला रब फरमायो पूरे जे मुकाबले जिला रब पाण हेठ लही कोन आयुस का फरिश्तन जी तरबियत याफ्ता फौज उन जी मुकाबले में न आई। या अल्लाह भला करो तू जो लश्कर हो। अल्लाह से फरमायो वमा यअलम जुनूद रब्बिका इल्ला हू। मारा बजा तक कितना ही लश्कर आसमान मौजू लश्कर जमीन मौजू लश्कर हवा मौजू लश्कर बाय मौजू लश्कर बारिश मौजू लश्कर कीलियों मां कूड़ा मौजू लश्कर दरियाए समुद्र बीमा खुदा जो लश्कर था मच्छर बीमा रब जो लश्कर था नेदर बीमा खुदा जो लश्कर था जू बीमा खुदा जो लश्कर था। वमा यअलम जुनूद रब्बिका इल्ला हू। रब फरमायो मां पंहिंजे लश्करनि खे पाण थो ॼाणा मुंहिंजे लश्करनि जो ॿियो कंहिंखे ई पतो कोन्हे। फरमाई अबरा जे फौज जे मुकाबले जी ला मां रब जे तरफां जेको लश्कर आयो वअरसल अलैहिम तैरन अबाबील। नंढड़नि पखियुनि जो लश्कर हो झिरकी जेतिरा नंढड़ा पखी हुया। या अल्लाह भला उन्हनि वटि गोरी मिसाइल हुयो या उन्हनि वटि एटम बम हुया कैलेशन या राइफल जूं उन्हनि वटि गोलियूं हुयूं। फरमाइनन तरमीहिम बिहिजारतिन मिन सिज्जील। दाल जे चणे जेतिरियूं नंढड़ियूं पथरियूं खणी आया बचंबन में हिकिड़ी चोब में उन्हनि पखियुनि उहे पथरियूं चिलायूं। जंहिं बि फौजीअ जे मथे के उहा पथरी लॻे पई उन फौजी खे क्रॉस करे हाथी के क्रॉस करे वञी ज़मीन में पई सोराख करे। उन ही वक्त में वो फौजी वो हाथी फाटी जरा जरा बंजी पियो वञे। कुरान तो फरमा फजअलहुम कअस्फिन माकूल। मां ईअं करे छॾियो मान जे ओलड़ का ॿुधायो रब पंहिंजे घर जी हिफ़ाज़त कई या न कई। रसूलुल्लाह माना अल्लाह जो रसूल जी निस्बत भी अल्लाह जी अथव। जियां बैतुल्ला जी रब हिफ़ाज़त कई पंहिंजे रसूल जी भी रब हिफ़ाज़त कई। दारुल नदवा में इजलास पियो हले हिकिड़नि वॾेरनि चयो त मोहम्मद मुस्तफ़ा खे जेल में विझो। ॿियनि ज़मींदारनि चयो न बाबा मोहम्मद मुस्तफ़ा खे मके मां कढो। रईस अबू जहल शैतान मशवरो ॾिनो त मोहम्मद मुस्तफ़ा खे क़त्ल कयो। इन ॻाल्हि ते सभु मुतफ़िक़ थी विया करारदाद मुरतब थी वई त अॼु जो अॼु राति बैत नबूवत ते हमलो करे मोहम्मद मुस्तफ़ा के क़त्ल कंदासीं। अल्लाह ताला जिब्रील जी ज़रिए सां साईं जन खे इत्तला ॾिनो व इद यमकुरु बिकल्लज़ीना कफ़रू लियुस्बितूका औ यक़्तुलूका औ युख़रिजूका व यमकुरून व यमकुरुल्लाह। ओ मुंहिंजा सोना मोहम्मद दारुल नदवा में तुंहिंजे खिलाफ़ इजलास थियो आहे। हिकिड़ा सरदार पिया चवनि त मोहम्मद मुस्तफ़ा खे जेल में विझो। ॿिया ज़मींदार पिया चवनि त मोहम्मद मुस्तफ़ा खे मके मां कढो। टिया पिया चवनि त मोहम्मद मुस्तफ़ा खे क़त्ल कयो। मुंहिंजा महबूब इन ॻाल्हि ते सभु मुतफ़िक़ थी चुका आहिनि। अॼु जो अॼु राति तुंहिंजे घर जे मथां हमलो थियण वारो आहे पर मुंहिंजा सोना परेशान न थी जा। वयमकुरून वयमकुरुल्लाह।
मक्के जे सरदारन तो फैसलो कयो आ तो मोहम्मद ऐं उन जी जमात के खत्म कंदासीं पर वयमकुरुल्लाह मां रब फैसलो कयो आ तो मोहम्मद ऐं उन जी जमात के सॼी दुनिया ते गालिब कंदासीं। सब सरदार बैत नबूवत जे ॿार वञी बीठा तलवारूं खणी। अल्लाह से फरमायो मुंहिंजा महबूब ॿाहिर निकिर। या अल्लाह मैं किथों निकरा, गिराट जेतरी भी जाए खाली काने का। अल्लाह से फरमायो वल्लाह यासिमुका मिनल्लास। ओ मुंहिंजा महबूब तुझी हिफाजत करण वारो मां वहुव यतवल्ला सालिहीन। तुझो सरपरस्त जिम्मेवार मां पत्थरन जी मुठो चलाण तुझो कमा। वमा रमैत इज़ रमैत वलाकिन अल्लाह रमा। इन पत्थरन की तराई करे तुझे दुश्मनन जी अखिन के अंधो बनाए तुझे वार वार जी हिफाजत करो मां अल्लाह जो कमा। बुधायो रब पंहिंजे रसूल जी हिफाजत कई या न कई। वलीउल्लाह माना अल्लाह जो दोस्त। ये बैतुल्लाह जी रब हिफाजत कई आ, ये रसूलुल्लाह जी रब हिफाजत कई आ। खाड़ा जा मुसलमानों ये रब पंहिंजे दोस्तन जी भी हिफाजत कंदो अथव। आत्मा तो के कुरान मजीद जे रोशनी में रब जे दोस्तन जो हिकिड़ो वाक़ियो ॿुधायां। दकियानूस हिकिड़ो ज़ालिम बादशाह हुयो। हिकिड़े पासे ना बुत भी आ गई, ॿिए पासे ना बाहि जो मचुबर आई। पूरे मुल्क में ऐलान कई जेको हिन बुत जो सजदो कंदो, बाहि जो सजदो कंदो, मां सम्झंदुसि त इहो मुंहिंजी पार्टी जो आहे। इनाम उनखे मिलंदा, तोहफ़ा उनखे मिलंदा, नौकरियूं उनखे मिलंदियूं, ठीका ऐं उहिदा उनखे मिलंदा जीअं जो के दौर जा असांजा बादशाह जा जवान। समझो था कि न? जेको मुंहिंजे पार्टी में न ईंदो कूड़ा कतल जा केस हणी जेल में विझराईंदोसांसि, वाहन शाखुनि जो पाणी बंदि कराईंदोसांसि, पुटनि खे नौकरियूं मां लॻाईंदोसांसि। ही उन वक़्त जो दकियानूस हुयो। पर क़ुरान तो फरमाए इन्नहुम फित्यतुन आमनू बिरब्बिहिम। सचो सुभान अल्लाह। अरबी में मक़ूल हुआ इन्न लिकुल्लि फिरऔन मूसा। जिथे बातिल फिरौन जी सूरत में ईंदो आहे उते हक़ हज़रत मूसा जी सूरत में ईंदो आहे। बातिल निमरूद जी सूरत में ईंदो त हक़ हज़रत इब्राहिम जी सूरत में ईंदो। बातिल अबू जहल अबू लहब उतबे ऐं शैबे जी सूरत में ईंदो त हक़ मोहम्मद मुस्तफ़ा जी सूरत में ईंदो। बातिल जेकर शिरक ऐं बिदअत, राफ़िज़ियत ऐं क़ादियानियत, सरमाएदाराना निज़ाम जे सूरत में ईंदो त हक़ उलमा देवबंद जमियत उलमा इस्लाम जी सूरत में ईंदो। खोड़ वडेरा हुया ज़मींदार जन बादशाह जो भी सजदो कयो, बुत जो भी सजदो कयो। पर क़ुरान तो फरमा इन्नहुम फित्यतुन। चंद नौजवान हा। फित्यतुन माना चंद नौजवान। सयक़ूलून सलासतुर राबिउहुम कल्बुहुम। के था चवन त चार हा पंजो कुत्तो हुन। वयक़ूलून खमसतुन सादिसुहुम कल्बुहुम। के पिया चवन 50 छह कुत्तो हुन। वयक़ूलून सबातुन वसामिनुहुम कल्बुहुम। के पिया चवन 7 8 कुत्तो हुन। रब फरमायो कुल रब्बी आलमु बिइद्दतिहिम मा यालमुहुम इल्ला कलील। ओ मुंहिंजा महबूब तूं पाण ऐलान कर त उन्हनि जी इज़त ऐं ॻानाटे खे ॼाणण वारो मां रब आहियां।
बहरहाल 4 या 5 6 या 7 हुया इस काबू बीठा होया बादशाह चन मुझे सजदो चुनदा कयो मुझे बुद्ध जो सजदो चुनदा कयो कुरान तो फरमाओ न नौजवान बादशाह की जवाब में चयो फकालू रब्बुना व रब्बुस समावाति वल अर्द बादशाह तू भी असा जो रब नहीं तोरो पुत भी असा जो रब नहीं असा जो रब आज को आसमान नहीं जमीन जो पाल रहा लन नदू मिन दूनिही इलाहा असा रब को सवा बेजिया लो कोन जो कंदासी रब को सवा बेजो सजदो कोन कंदासी रब को सवा बेखो काशे कोन घुरंदासी असा जे नफे नुकसान जो मालिक हिकड़ो अल्लाह अॼु तव्हां बि वाइदो कयो त झुकंदासीं सिर्फ़ अल्लाह जी आॾो वांगन जो अक़ीदो आहे त 83 करोड़ आला जेतिरा माण्हू एतिरा आला पर असां मुस्लमाननि बि घटायोसीं कोन लाणीअ जी पूजा मुस्लमान पियो करे लय जी पूजा मुसलमान पियो करे कंडीअ जी पूजा मुसलमान पियो करे पिपर जी पूजा मुसलमान पियो करे खपड़ जी पूजा मुसलमान पियो करे काठीअ जी पूजा मुसलमान पियो करे घोड़े जी पूजा मुसलमान पियो करे पीर जी पूजा मुसलमान पियो करे एॾा लाड़काणे वारा जे पासे ते लाणीअ जी पूजा पई हले लाणी जंहिंखे उठ खाईंदा उन लाणीअ जे मथां भत जूं देगियूं अचे उछलाए सिंधी की हमें लोला तैयार करे उन लाणीअ जे मथां पिया उछलाए अहिड़ा ई दादू जे पासे ते तव्हां अख़बार में पढ़ियो हूंदो इंटरनेट फेसबुक ते ॾिठो हूंदो डाचीअ जे क़ब्र जो तवाफ़ पियो हले बैतुल्लाह जो 7 चक्कर तवाफ़ डाची जी क़ब्र जो 14 चक्कर तवाफ़ पियो हले मुजावर जो चइसनि जेको हिकिड़ी साईअ में हिकिड़ो तवाफ़ करे वियो हुन जा सभु मक़सद पूरा थिया हाणे न तवाफ़ करे सघे न मक़सद पूरो थिए हिकिड़ी साईअ में को जोगी हुजे मुरली वारो जंहिंजी साई का एॾी डिघी हुजे बाक़ी ॿिए कंहिंजी त साई एतिरी कर ही हालत आहे मुसलमान हर नमाज में सजदो आहे पर हिकिड़ी नमाज आहे जंहिंमें सजदे जी इजाज़त न आहे उहा कहिड़ी नमाज आहे जनाज़े जी नमाज कंजो भी जनाज़ो हुजे छो न हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो जनाज़ो हुजे छो न हज़रत उमर फारूक हज़रत उस्मान ज़ुन्नूरैन जो जनाज़ो हुजे छो न हज़रत इमाम अबू हनीफा इमाम मालिक इमाम शाफी जो जनाज़ो हुजे पर सजदे जी इजाज़त न आहे मुसलमानों जो जनाज़ो 3 फुट ज़मीन खां मथे पियो आहे उन वक़्त में सजदे जी इजाज़त न आहे हाणे जनाज़ो 3 गज़ ज़मीन जे अंदर दफ़न कराया सी हाने सजदे जी कहीं इजाजत नहीं है पहले नंबर ते मां दिया गुजारिश खणी आयो पंहिंजो अक़ीदो ईमान सही बनायो चोर पिया घुमन व ईमान जा दाड़ेल पिया घुमन व ईमान जा हिकिड़ा महन जा चोर ठगिन जा चोर दाड़ेल पैसे जा दुश्मन अथव व्याज खोर पैसे जा दुश्मन अथव करप्ट ऑफिसर ऐं वज़ीर पैसे जा दुश्मन अथव पर बाज़ हज़रात पैसो भी फुरींदा ईमान भी फुरींदा चवंदा बाबा ॾाॾा साईं जो उर्स मुबारक का गाबा बीजो पाॾा बीजो बकर बीजो घटा बीजो ॾन बीजो पुगर बीजो पछाड़ी में चवंदा अल्लाह वटि का शइ कान अथव रब रिटायर थी वियो अथव अल्लाह सभु कुझु असांखे ॾेई छॾियो आहे जेसिताईं असां वटि न ईंदो तेसिताईं तव्हांजा मसइला हल न थींदा हू माल पिया फुरनि ईमान पिया फुरनि इन्हनि वाइज़नि जो मक़सदु इहो आहे त असांजो ईमान बचे तो असांजे तबलीग जमात जा साथी चवंदा आहिनि अल्लाह से सब कुछ होने का यकीन गैरुल्लाह से कुछ भी न होने का यकीन सच्चो मुश्किल कुशा केर ज़ोर सां जो अल्लाह जो नालो वठंदो सवाल थींदो मुश्किल कुशा केर हाजत रवा केर नज़र इनाज जे लाइ केर रुकू ऐं सजदे जे लाइ केर पुट न ॾियण वारो केर
इज्जत जिल्लत जो मालिक केर, मौत हयाती जो मालिक केर, नफ़े नुकसान जो मालिक केर, आलिमुल गैब हर शे के जाना वारो केर, हाज़िर नाज़िर हर जाते मौजूद सभिन के ॾिसण वारो केर, दाता ऐं दस्तगीर केर, गंज बख्श खजाना बख्शण वारो केर, मुख्तार कुल केर। नबी से फरमा मन कान आखिर कलामी ला इलाहा इल्लल्लाह, सब जोर सां चओ ला इलाहा इल्लल्लाह दखलल जन्नह। नबी से फरमायो जीअं तव्हांजो बच्चो सम्झ सां थे छा ॻाल्हाइण जहिड़ो थिए त पहिरीं नंबर ते उनखे अल्लाह जो नालो सेखारियोसि, अबू अम्मा बाद में, अदू अदी बाद में, चाचो चाची बाद में, नानो नानी बाद में, ॾाॾो ऐं ॾाॾी बाद में, पहिरें नंबर ते जीअं बच्चो ॻाल्हाइण जहिड़ो थिए सम्झ सां थिए, पहिरें नंबर ते उनखे अल्लाह जो नालो सेखारियोसि, पुट चओ ला इलाहा इल्लल्लाह, जीअं सम्झ सां थिए त इहो सबक़ पढ़ायो। ऐं आख़िरी वक़्त में जंहिं वक़्त में करीबुल मौत हुजे, मरज़ुल मौत हुजे, ज़िंदगी जा आख़िरी पसा हुजनि, छा डॉक्टर हकीम जवाब ॾेई छॾनि, उन वक़्त में सभ खां पहिरीं मायुनि खे मईत खां परे कयो, छा छो त मायुनि में बेसब्री हूंदी आहे, उहे दाऊं कंदियूं आहिनि, रॻियूं कंदियूं आहिनि। पोइ मौलवी ईसा चवंदो आहे जंहिंखे नंबर में हूंदो माई अचे रोंदी त उहो मरी, छो त ॻाल्हि अहिड़ी कंदी हुते। हाणे हू वीचारो तकलीफ़ में, हीअ माई पई चवे अदी फलाणे खे बि आहे साॻी तकलीफ़, इन तकलीफ़ में उहो बि मरी। हाणे मां इहो बचंदो, मायुनि खे परे कयो, छा मायुनि खे ने जेको करीबुल मौत हुजे, मरज़ुल मौत हुजे, मायुनि खे परे कयो। नेक साले जेके मर्द हुजनि चङा, उहे अचे खट जे भरिसां बीहनि, फरमायूं लकिनू मौताकुम बिशहादत ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, उते वॾी आवाज़ सां पढ़ंदा कयो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु, उते पढ़ंदा कयो। चओसि हुनखे न, छो त दुनिया जो जान छॾे थो, अबे खां बि जुदाई, अम्मा खां बि जुदाई, औलाद खां बि जुदाई, दोस्तनि खां बि जुदाई, मिटनि माइटनि खां बि जुदाई, हुनखे यकीन थी वेंदो आहे त हाणे अनक़रीब दुनिया जो जहान छॾण वारो आहे, हू आख़िरत वारे क़ब्र वारे जहान ॾे पियो वञे, हुनखे तकलीफ़ हूंदी आहे, तंहिंजे करे हुनखे चोस न मथां कलमे जो इनकार न करे वेझे। वॾी आवाज़ सां उते पढ़ंदा कयो, नबी से फरमाया कान आखिरु कलामिही ला इलाहा इल्लल्लाह, सब जोर सां चओ ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह दखलल जन्नह। फरमायो जो मुंहिंजे उम्मती जे ज़ुबान ते अव्वल में बि आख़िर में, ओ जीअं सम्झ सां थियो हुनजे ज़ुबान ते ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, पछाड़ीअ में जंहिंमहिल दुनिया जो जहान छॾे पियो, उन वक़्त में भी नजी ज़ुबान ते ये लफ्ज़ जारी थिया ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह दखलल जन्नह। मुझे नबी फरमायो, मां तो फरमाया त यो बेइज्जती आहे, इंशाअल्लाह असां बेइज्जत में ईंदासीं, बेइज्जत सां मुसलमान ईमान यकीन सही हुजे, 5 वक़्त नमाज जी पाबंदी कयो, बस मूंखे उमेद आहे तव्हां सभई नमाज़ी हूंदव, छो त मुसलमान बेनमाज़ी नथो थी सघे, पर जिन खां कोताही थी वई आहे अॼु अज़म कयो त 5 वक़्त नमाज जी पाबंदी, पंहिंजे बच्चनि खे क़ुर पढ़ायो, आलिम बनायो, इन्हनि खे हाफ़िज़ बनायो, सॼो मदरसनि में त बच्चा आलिम थियनि, हाफ़िज़ थियनि, कोई इरादो आहे रिज़्क़ रोज़ी जो ज़ामिन अल्लाह। हकीकत में इन्हनि मदरसनि सां मदद अल्लाह जी आहे। मूंखे 3 मदरसा ॻोठ में आहे, ख़ैबर में आहे, जामशोर में आहे, कॾहिं बि मदरसे मां फ़ोन कान आई त साईं मदरसे में अटो कोन्हे या गे कोन्हे, अञा घणो फ़ोन ईंदी अटो कोन्हे को, भाॼी कान्हे का, कंहिंखे चओ त भाॼी वठी, मदरसनि सां अल्लाह जी ख़ासि मदद। असां 5 भाती घर में आहियूं, परेशान आहियूं,
कनमल गिल खुटल, कनमल अटो कोने, कनमल भाजी काने, कनमल खीर कोने को दिमाग पे थो त सेठ थो उधारो कर्ज पिया वठो। पर हिन मदरसे में 100-150 तालिब कीअं पियो हले ये अल्लाह जी रब पियो हले। अल्हम्दुलिल्लाह असांजे आलमन फैसलो कयो जेको मौलवी हुकूमत को पैसा वठी करे मदरसे में इस्तेमाल कंदो हो बेगरत मौलवी आ। असां हिननि ग़रीबनि मिस्कीननि पंहिंजी जमात जे नेक साले ज़मींदारनि ऐं दोस्तनि खां चंदो वठी करे असां पंहिंजा मदरसा हलाईंदा। एजेंसियुनि वारा सुबुह शाम जा कवाइस ॿुधायो। मां त चवंदो आहियां ज़रे जेतिरो जेकर शर्म हुजे ईमान हुजे त असांजे मदरसे में दुआ जे लाइ अचनि, बाक़ी सुवाल करण जे लाइ न अचनि। सही थो चवां या ग़लति? सही हेतिरा तालिब छो रखिया अथव? ये ना मदरसा छो खोलिया अथव? मां तव्हां खां पुछां थो तव्हांजे स्कूल में कॉलेज में मिडिल स्कूल में हाई स्कूल में जेकर हाफ़िज़ तयार थियनि आलिम तयार थियनि त असां मदरसो खोलियो? हिकिड़ो बि हाई स्कूल या मिडिल स्कूल या कॉलेज ॿुधायो जिते हाफ़िज़ तयार थींदा हुजनि? हिकिड़ो बि को कॉलेज या यूनिवर्सिटी ॿुधायो जिते आलिम तयार थींदा हुजनि? बाबा हिते आलिम तयार कनि हाफ़िज़ तयार कनि त असां पिनी करे मदरसा छो हलायूं? सही थो चवां या ग़लति? 99% स्कूलनि ऐं कॉलेजनि में छोकिरा न पास थिया, सभु कापी ते पिया पास थियनि, पैसनि ते पिया पास थियनि। लख लख रुपया मास्टर पघार पियो खणे, सॼो ॾींहुं अख़बार पियो पढ़े, फार्म ऐं ज़मीन पियो संभाले। इन जे करे प्राइवेट स्कूल, मलक चौधरी ते प्राइवेट स्कूल, पीरोसन ते प्राइवेट स्कूल, खाड़ा में प्राइवेट स्कूल, ही लख लख रुपया पघार पिया खणनि, इहे न पिया पढ़ाइनि। प्राइवेट स्कूल में वरी छोकिरियूं खणनि 3,000-4,000 उन्हनि जी पघार। हाणे मां तव्हां खां पुछां थो जेको जंहिंजी लख रुपया पघार आहे उहो नथो पढ़ाए, जंहिंजी 4,000 पघार हूंदी उहा छा पढ़ाईंदी? मां उते पंहिंजा नंढड़ा छॾिया जामशोर में, उते चवंदो हिकिड़ो दीनदार साईं ॿेर वारनि जो मुरीद आहे, हुनजो स्कूल आहे, उते तव्हां पंहिंजे बचनि खे छॾियो। मां चयो त हाणे हिते माहौल सही हूंदो, उते जो वियुसि त उते जेका प्रिंसिपल उहा माई हुनजा न कुते जे। मां चयो हाणे स्कूल जी वॾी आहे त हाणे ॿियनि जो असरु छा? आगा खाननि त हाणे फ़ैसिलो कयो आहे त आईंदी साल प्राइमरी में असां सभु मायूं भर्ती कंदासीं, मर्द को बि भर्ती न। वाइदो कयो त असां पंहिंजे बच्चनि खे मदरसे में छॾींदासीं। 14 कलाक असांजे मदरसे में क़ुर मजीद जी तालीम पई हले। ये असांजे खाड़ा मदरसे जा उस्ताद हिन वेचारनि खे 3 महीना 4 महीना थिया पघार बि न मिली आहे। त रजब जो महीनो अचे, ज़कात वठूं, अन्न वठूं त पोइ तव्हांखे पघार ॾींदासीं। पोइ बि वेचारा वेठा आहिनि या छॾियो अथनि उधारा पैसा वठी करे पंहिंजे घर ख़र्च पिया मोकिले। 14 कलाक मदरसे में रात जो न मुअज़्ज़िन उथंदो ई कोन अथव त मदरसे जा तालिब उथी करे अल्लाह जो क़ुर पढ़ंदा आहिनि। फजर जी नमाज़ पिया था क़ुर पढ़नि, वरी फजर जी नमाज़ जमात सां पढ़ंदा, वरी क़ुर हिननि जे साम्हूं 12 बजे ताईं ॾींहं जो क़ुर मजीद पिया पढ़नि। 2 कलाक वक़्तु मिलंदो, वरी ज़ोर जी नमाज़ जमात सां पढ़ंदा, वरी क़ुर हिननि जे साम्हूं असर जी नमाज़ ताईं पिया था क़ुर पढ़नि, वरी असर जी नमाज़ जमात सां पढ़ंदा, 1 कलाक वक़्फ़ो मिलंदो, वरी मग़रिब जी नमाज़ जमात सां पढ़ंदा, वरी क़ुर हिननि जे साम्हूं इशा जी नमाज़ ताईं पिया था क़ुर पढ़नि, वरी इशा जी नमाज़ जमात सां पढ़ंदा, वरी क़ुर हिननि जे साम्हूं। असां त राति जो 12 बजे ताईं घर में टीवी ड्रामा ॾिसंदा आहियूं, पर मदरसे में हाणे तव्हां ईंदो त राति जो 12 बजे ताईं तालिब पिया था क़ुर हदीस जो मुतालिबो। अहलुल क़ुरान हुम अहलुल्लाह, नबी से फरमायो क़ुरान वारा खुदा जा वली अथव। हदीस में चए तो अल्लाह ताला हिकिड़े फरिश्ते खे मोकिलियो, फलाणे ॻोठ जी चकी मथे खणी करे ऊंधो सटी। नबी से फरमायो फरिश्तो जो आयो, ॾिठई त हिकिड़ो नंढड़ो तालिब आहे, पढ़े थो पियो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। फरिश्ते अर्ज़ कयो या अल्लाह तुंहिंजो त हुक्म
हुक्म हुयो तुंहिंजो त ऑर्डर हुयो त हिन ॻोठ जी चकी मथे खणी करे हूंदो सटी पर या अल्लाह हिन ॻोठ में को नंढड़ो बचड़ो आहे जंहिंजे ज़ुबान ते तुंहिंजो नालो आहे जेको तुंहिंजो क़ुरान थो पढ़े रब फरमायो बस हिन नंढड़े बच्चे जे बिस्मिल्लाह पढ़ण जे करे 40 साल माने ॻोठ तो अज़ाब टाणे थो थिए खड़ा तो अल्लाह अज़ाब टके वञे मदरसे खाड़ी में वञो उते मदरसो ओॾे साईं अब्दुल कला शागिर वरी उते मदरसो खोलियो आहे मलक चौधरी ते मदरसो असांजे ॻोठ में मदरसो हेॾे कुबरन में साईं उस्ताद मोहम्मद साहब जो मदरसो ठरी में मदरसो सुबुह जो निकिरूं था त अल्हम्दुलिल्लाह दिलि ठरी थी पए ॻोठ में क़ुरान जी तालीम थी हले हाणे त अल्हम्दुलिल्लाह छोकिरनि खां वधीक नियाणियूं मां थर जे पासे जे असांजे हफ़्ते में उते अॻे साल हिकिड़ी नियाणी आलिमा थी आहे उनजे भाउ ॻाल्हि कई त सही असांजी भेण क़ुरान मजीद लिखियो आहे हथ सां 22 सिपारा क़ुरान मजीद जा लिखी फिर पन्ने आकिल जे पासे ॾे उते हिकिड़ो मदरसो आहे बनात जो ॿ नियाणियूं सही बुखारी जूं हाफ़िज़ सम्झ में अचे थो त हाणे असां मौलवी मरी वेंदासीं या त शहीद कंदा या जेल में विझंदा ॾिसो था त कुंदूज़ में 160 क़ुरान जा हाफ़िज़ कल मूंखे दोस्तनि फेसबुक ते ॾेखारियो 2 क़ुरान मजीद जा हाफ़िज़ हुया 10-12 साल उन्हनि जी उमिरि उन्हनि जो पीउ अफ़गान जंग में शहीद थी वियो उन्हनि जी अम्मा उन्हनि जूं भेनरूं दरवाज़े ते बीठियूं हार खणी त असांजा बच्चा ईंदा असां उन्हनि खे हार पाराईंदासीं छा मंज़र हूंदो जो उन जाइ ते उन्हनि ॿारनि जा लाश अची पहुता पेशावर में छोकरा मरन पिया उहे बि असांजा असांखे उन्हनि जो बि ॾुख आहे सॼी दुनिया इhtजाज पई करे वज़ीर आला वज़ीर आज़म गवर्नर सदर जनरल सभु रोन पिया त असां सां ज़ुल्म थी वियो ऐं हिते तालिब क़ुरान जा हाफ़िज़ शहीद थी विया अकेलो मौलाना फज़ल रहमान रोए पियो केर बि ताज़ियत न पियो करे त हीउ ज़ुल्म थियो इंशाअल्लाह हाणे अमेरिका जा आख़िरी पसार अमेरिका जे हवारनि जा आख़िरी पसार मन आदाली वलियन फ़क़द आज़नतु बिल हर्ब रब फरमातो जेको मुंहिंजे दोस्तनि सां जहिड़ो कंदो मां ख़ुदा जो उन्हनि सां जहिड़ो आहियां अॼु वाइदो कई त पंहिंजे बच्चनि खे क़ुरान पढ़ाईंदासीं ऐं इलेक्शन में वाइदो कई त साथ उलमा जो आलिम इलेक्शन में बीठो आहे उलमा जी फतवा अथव पूरे मुल्क जे आलिमनि जी फतवा अथव आलिम इलेक्शन में बीठो आहे या असांजो नुमाइंदो मुत्तहिद मजलिस अमल आहे भली शियो हुजे बरेली हुजे असांजो उन्हनि सां इत्तेहाद आहे असांजो वोट शिये खे न आहे असांजो वोट बरेली खे न आहे असांजो वोट आलिमनि खे आहे इस्लाम मतां वरी सुभाणे सूफ़ी थी वञे असां खां वधीक तव्हां वरी फतवा हुजे बुज़ुर्ग बणिजी वेंदो शिये खे पिया था वोट ॾिया बरेली खे शिये बरेली खे वोट न आयो असांजो इस्लाम खे वोट वाइदो कई त जेको बि मुत्तहिद मजलिस अमल जो नुमाइंदो इलेक्शन में बीहंदो इंशाअल्लाह असांजो साथ हुन सां हूंदो असांजो इस्लाम खे वोट हूंदो कुफ्र सां असांजो मुक़ाबिलो आहे कुफ्र जे निज़ाम सां असांजो मुक़ाबिलो आहे अल्लाह सां दुआ बि घुरो अल्लाह ताला उलमा खे कामयाबी नसीब फरमाए रब असांजे मुल्क पाकिस्तान जी हिफ़ाज़त फरमाए जीअं वेठा हो अदब सां वेठा हो को भी उथे ना असां हितों जाऊं असांजा हज़रत से मौलाना सऊद अफजल साहब शेखुल हदीस मंज़लगाह हज़रत से मौलाना मोहम्मद मुराद हालेजी रहमतुल्लाह अलैहि जा फर्ज़ंद बस उहे मुख़्तसर थोरो बयान करे ते दुआ घुरंदा असांजो परे खां महिमान आयल आहे तव्हांखे महिरबानी कयो बैद बि न कयो सभु